जी बिल्कुल ही दराजा क़ौमी शाहरा ते ट्रालर जेको आहे मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो आहे। नतीजे में ॿिनि औरतुनि जेके आहिनि उहे छॾे थी फोत थियूं आहिनि, जॾहिं हिकु जेको हुन मर्द आहे उहो ज़ख़्मी थियो आहे। पुलिस जहिड़ो चवणु आहे पुलिस ट्रालर ड्राइवर खे वाक़े वारे हंध तां जेको आहे गिरफ़्तार करे ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿुधाए पियो न त ही जेके फोती आहिनि उहे गंबड़ अस्पताल मां जेको आहे इलाज लाइ आयल हुआ, जेके पंहिंजे ॻोठ वापसि वञी रहिया त हीउ हादसो दराजा स्टाफ वटि पेश आयो आहे। जेके फोती ज़ख़्मी आहिनि उनजी सुञाण बाबति पुलिस जो चवणु आहे त अञा ताईं का ॼाण न मिली आहे। ज़ख़्मीअ खे बि जेको आहे गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फोती औरतूं आहिनि उनखे राणीपुर रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे ज़रूरी कार्रवाई बाद वारसुनि मिलण बाद जेको आहे संदन मर जेके आहिनि उन हवाले कया वेंदा, जॾहिं त ज़ख़्मीअ खे गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।